ॾाढा त ॻाल्हायो भला जे हिते तोखे एतिराज़ थींदो त इहा रिवायत मुस्तनद कान्हे का मोतबर कान्हे का रावी सिको कोन्हे को त मां तोखे अर्ज़ थो करे वञा जेके बि क़ुर करीम जा तफ़सीर वॾा लिखियल आहिनि उहे सभई खणी सूरह फतह खोले रस लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजरत या आयत करीम कई सूरत में सूरतुल फतह में में खोले रस नबी पाक जी ज़ात बरकात सुलह जा लिखल हुदैबिया जी सुलह जे नाले सां मशहूर आहे सीरत हर किताब में लिखे पियो आहे लिखण वारो केरु हज़रत अली अल मुर्तज़ा चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह मां अर्ज़ कयां सिद्दीक़ जो शान बयान कर फारूक जो शान बयान कर उस्मान जो शान बयान कर अली जो शान बयान कर हसनैन जो शान बयान कर वली जो शान बयान कर मुस्तफ़ा जे दरवाज़े जे कदम जे खाक जो शान बयान कर मां चवां थो ख़ुदा जे प्यारनि जे दर ते जेके कुत्ता किरिया पिया आहिनि उन्हनि जो बि एतिराम बयान कर का मना कान्हे का पर नियत हा न कर त मां अलीअ जो शान बयान थो कयां त शीओ राज़ी थिए सिद्दीक़ जो बयान कयां त फलाणो राज़ी थिए न न बयान कर इन वादे सां कर त मुंहिंजो रब जो महबूब राज़ी रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक़ अहमद भट्टी सुहानी 2022 अल्लाह जे रज़ा जो जज़्बो रख इहा नियत हुजे त ख़ुदा राज़ी थिए ऐं ख़ुदा जो महबूब राज़ी थिए सहरो अली मुर्तज़ा लिखे थो सुलह नामा अबा जंहिंखे न महबूब चवे त तूं मुंहिंजो कातिब आहीं नथा ॻाल्हायो सही या न ॻाल्हायो जवाब ॾे शानदार या न जेकॾहिं सुहिणो अली कातिबात अखियुनि ते आहे अहिड़ी तरह सां नबी करीम हज़रत अमीर मुआविया खे बि कातिब कयो छा कयो आहे ॻाल्हायो ॿुधी न वञो क़ुर जो कातिब छा जो कातिब ऐं छा थींदो नबी साईं जो सालो बि थिए ॿियो छा रिश्तो ॾिसो अबू सुफियान खुद नबी साईं जो छा थिए अल्लाह अब अबू सुफियान जे पीउ जो नालो छा आहे को चाराना इनाम वठी मुलो रुपए बि न ॾींदो साईं अबू सुफियान जे पीउ जो नालो हारिस मिठे मुहम्मद करीम जे बाबे हज़रत अब्दुल्लाह जो सॻो भाउ ॻाल्हि छा आहे जवाब ॾे ॿुधो न हज़रत अब्दुल्लाह जो हारिस ऐं हज़रत अब्दुल्लाह ॿई पुट हज़रत अब्दुल मुतलब जा सॻो भाउ हज़रत हारिस हज़रत अब्दुल्लाह जो हारिस जो पुट अबू सुफियान अब्दुल्लाह जो पुट मिठो मुहम्मद करीम त पाण में छा थिया सोट ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां हुज़ूर पाक कंहिंजो खीर पीतो हो अम्मा हलीमा जो ॻाल्हि कंहिंजो ॻाल्हा त सही हिकु अल्लाह जे बारे बयान फरमायो ॿुधो नी चयोसीं अलाह किथे बि घुमी असांखे सम्झ में कान्हे छा थो चवे आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए अगती छा बयान फरमाई उन मौजू ते इहा ॻाल्हि मिले थी लेकी बाजू पे प्यारे नबी को कर रही थी यूं दाई हलीमा न सोची सुभान अल्लाह लेके बाजू पे प्यारे नबी को कर
رہی تھی یوں دائی حلیمہ، اللہ اللہ یہ چہرہ نبی کا جو بھی دیکھے وہ قربان جائے، اللہ اللہ یہ چہرہ نبی کا جو بھی دیکھے وہ قربان جائے۔ سیدہ حلیمہ حضور پاک جی کھیر پیار ہماری اماں بدھی تھی ادا کال ہے سب بھائی جے حلیمہ جو محبوب کھیر پیتو آ ان حلیمہ جو ابو سفیان اب کھیر پیتو کھیر جو بھاب سوٹ بچو سبحان اللہ ڈاڈھا چو ڈاڈھا چو ڈاڈھا چو حضرت امیر معاویہ کاتبہ مصطفیٰ کریم جے دربار میں قرآن کریم جو حضرت حبیب کریم جا عاشقو مصطفیٰ جے ہر صحابی جو ادب جو ہر صحابی جو چو ہر صحابی جو ہر اہل بیت جو آل رسول جو چو نا آل رسول جو ادب گستاخ نہ تھا دکھ تھیندو آ جو آنے تقریر نکتی آ سہیں کاؤں نمبر 134 نمبر کس تا نبی پاک جا بچڑا حسن حسین اہل بیت نہ ہے توجہ دیو ابا قرآن تو ودھی کے سمجھو یا نبی سائیں کال ہاتھ صحیح قرآن تو ودھی کے سمجھو یا نبی سائیں مشکا شریف کھولو مسلم شریف کھولو نبی سہنے جی ذات برکات پنجے پاک چادر جے اندر حضرت خاتون جنت کے حضرت علی المرتضی کے حضرت حسن کے حضرت حسین کے آنے چھا دعا گھرن اللہم ہاؤلائی اہل بیتی فتحرہم تطہیرا اے رب کریم ہی مجاہل بیت ہن انہوں کے پاک بنائے مصطفیٰ تے تو مجاہل بیت تو چھا تھو جائیں اہل بیت اہمیان ہاتھ متھے کھا جانا جا پٹر اللہ بیت بھی کھا بچائے گستاخی کھا بچائے اللہ ہر ذات برکات امان ہو سائن جی فرماشا شیرن جی اللہ اللہ نبی کا گھرانہ یہ گھرانہ ورا الورا ہے توجہ دی مدینے جو سائن جو صحابی فرمائے تو حدی موسمہ حبیب جے دربار میں عرض کن جیلا نکتو آیا سائیں کریم نماز ٹائم نہ ہو پنجے پاک حجرے میں باہر نکری آیا کمبل میں ویڑھا پیا بئی باہوں ہی ہویوں میں پوچھا تو یا رسول اللہ ہی چھا ہے پر کمبل ہی پرے جو کیوں ہکری باہ تے حضرت حسن نابیت حضرت حسین جو سبحان اللہ آجھا جو دعا تھا کرن اللہم ان ہذان ابنایا وابنا ابنتی اللہم انی احبہما فاحبہما واحب من یحبہما اے رب کریم ہی مجھا پٹرہن مجھے نیانی جا پٹرہن ماہنن سا محبت ہو رکھا مالک تو ہنن سا تا محبت رکھ پر نجے محبت وارے سا بے محبت رکھ جا اللہ یا رسول اللہ حق چار یا علی المرتضی نبی سونو فرمائے تو مہجا پٹرن نبی جو تو مہجا اہل بیتن وہ بدھاتا نبی سے قرآن کے سمجھو یا نہ اللہ تو صحیح خدا دا بانا بے ادبی کھا بچو تو قرآن پاک پڑھو اللہ سے چاہتو فرمائے تو مجھے محبوب جگیا ڈاڈھیاں پہ نگال ہے لا ترفعوا اصواتكم فوق صوت النبي مولا جے بلا گالو اللہ سمجھو ان تهبت اعمالكم وانتم لا تشعرون
तहां जा अमल बर्बाद थी वेंदा अवां खे ख़बर ई न पवंदी अवां खे पतो ई न पवंदो त मुंहिंजे हबीब करीम जे खानदान जो घराणे जो वॾो मकाम वॾो शान अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वरा अलवरा है इसमें हसनैन है फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा है प्यारो घराना चो सुभान अल्लाह शायर जी पंहिंजी मिजाज आहे छा सोचो काबा इश्क का हूं निमाज़ी मैं हूं उनकी इनायत पे राजी मेरी तुरबत पे लिखना यूं कातिब पंजतन का ये अदना गदा है खुदा जो कसम आता अहले सुन्नत जमात जे तरफा जेके मुस्तनद मोतबर हदीस जा किताब पेश कया विया आहिनि सियासत खे खोलियो ॿिया किताब खोलियो सीरत जा किताब खोलियो जिते सहाबनि जो शान लिखियो पियो आहे उते मुस्तफ़ा जे बचनि जो शान लिखियो पियो आहे असहाबे रसूल जो शान आहे त आले रसूल जो बि शान आहे असहाबनि जो मक़ाम आहे त मुहम्मद घोट जे बचड़नि जो बि मक़ाम आहे अल्लाह जा बानो सुन्नी उहो आहे जेको डिॼे रब खां राज़ी करे खुदा मुस्तफ़ा खे ऐं जीअं मदीने जे मीर खां सहाबनि खां हलंदो आयो तरीक़ो उन वांगुरु अक़ीदो रखे उन वांगुरु मोहबत रखे मूं ॻाल्हि पे कई हज़रत अली साईं खे हबीब ने फरमाया त सुलहनामो लिख सुलह हुदैबिया कातिब केरा हज़रत अली कातिब केरा जवाब ॾे केर हज़रत अली सुलहनामे जी पहिरीं इबारत कहिड़ी हुई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छा हो जवाब ॾियो काफ़िर चयो त रहमान रहीम ड्रा है बिस्मिक अल्लाहुम्मा लिख अर रहमान रहीम न हबीब फरमाद अली जी मुंहिंजा साईं अर रहमान रहीम खे लीक ॾे तवजो ॾियो बिस्मिक अल्लाहुम्मा लिख लिखे अक्सर साथों लिखे मैं मोहम्मद रसूलिल्लाह ये सुलहनामो कंहिंजे तरफ़ों आहे मिठे मोहम्मद करीम जे तरफ़ां काफ़िर चए थो असीं रसूलिल्लाह मञी कोन था जे अर रहमान रहीम खे लीक ॾिनव ईअं रसूलिल्लाह खे बि लीक ॾे जागी थो ओ बासियूं न जो ॻाल्हायो मुराक़िबा सुबुह जो कजो कंध हेठि निंड में लॻो पियो आहे अञा कलाक हिकिड़ो थियो आहे सम्झो था छा ख़्याल आहे वेहबो या भॼिबो हथ मथे खणी चओ वाह जवान जा पुट का मुसीबत ॾेखारनि हेॾे निहारियो मुझे हबीबे करीम जी ज़ात बरकात जे प्यारे अली लिखियो मोहम्मद रसूलिल्लाह त काफ़िर वरी रसूलिल्लाह जे ड्राहण लाइ चयो अर रहमान रहीम खे जो महबूबन लीक ॾियारी अली सोने ॾिनी त वरी हुन चयो रसूलिल्लाह खे बि लीक ॾियो न भेरे ॿुधो नबी साईं बि फरमायो त अली उम्मुह इनखे ड्रा है कंहिं चयो ॻाल्हाए कंहिं चयो अमर हो न नबी साईं जो हुकुम हो न अली कलम झले बि ही रहियो चयो मुंहिंजा सुहिणा नबी मां न ड्राहींदुसि जागो था पोइ हाणे फ़ैसिलो ॾिजां ज़हन खे हाज़िर रखी नबी साईं छा चयो ॻाल्हाए ऐं अली साईं छा चयो पोइ फरमान बरदार या बेफरमान साईं तव्हां वारो जो मां हिन खे ॾिसां शहदाद कोट वारनि खे नबी साईं चाहे थो त ड्रा है पर अली जे थो त पोइ नबी साईं नाराज़ थियो कावड़ कयूं अली सोने खे कुझु ॻाल्हायूं कुझु चयूं न छो
حبیب جی علی جے عشق تے نگاہ ہوئی، علی جے محبت نگاہ ہوئی، علی جے عقیدے تے نگاہ ہوئی، علی جے ایمان کامل تے نگاہ ہوئی. مجھے حبیب جا امتی جتے کتے اڑی نہ کندو کر، حدیث ॾेखार سلام ॾेखार. نبی چاہو ارے عشق جو میدان تے ہو اچي ويو جو نبی چے تو تو مٹ جس مجھا حبیب نہ مٹیندس. چو سبحان اللہ، چو سبحان اللہ. تا ادب عزت احترام کیا جی صحابن کیو، صحابن کے وری تابعین ڈٹھو انہوں نے کیو، تابعین کے وری تابعین ڈٹھو انہوں نے کیو. یہ سلسلے وار ہلندو آیو. ہاں اچو ॾिसो त نبی پاک کے یاسا سد اج थियो आ कल थियो आ साल में थियो आ 5 साल में थियो आ या मुस्तफा करीम जे पाक दौर में भी थियो आ. चओ सुभान अल्लाह. सहाबी सगोरन खे तकलीफ़ ईंदी हुई जंगियुनि जे मैदान में, दुश्मन जा लश्कर जो डप हूंदो, ख़तरो हूंदो हो त मुंहिंजे महबूब खे या सां सॾींदा. चओ सुभान अल्लाह. ॾाढा चओ صحابن سجو، امامن سجو، ولیین سجو، خود دے بندی علماء اگیاں جے کے ہوا کچھ وقت آگوں میں اوہے بھی مجھے مصطفیٰ کے یا ساں سدے یا محمد مصطفیٰ پھر یاد ہے. آجا چاہو یا محمد مصطفیٰ پھر یاد ہے، اے میرے مشکل کشا پھر یاد ہے. نشر الطیب تھانوی جو کھولو، کلیات امدادیہ کھولو، رسالے نال امداد غریب کھولو، زیادہ کمی نہارو قاسم نانو تو حساب جا شیر جیکے تبلیغ نصاب اگے میں انیا تائیں چھپیا تاہن اوے کھولے رسو جیڑے ونجو کھائیں خدا جو قسم مجھے مصطفیٰ کے یا ساں سجے سجے جواب. یہ بھلا تھی سکے تو انہاں لا شرک نہ ہو تہاں لا شرک. ایکڑے شخص ویٹھے ماکھی کھادی. چھا مجھا بھا وات پانی نہ کہو گال تو کہاں ماکھی ملاوت واری نہ سٹھی دوست رٹھائی بچے پو. یعنی مولانا بدردین صاحب آئے درویش مانو صلاح کندو ماست ماکھی کھات کھائی نہ کندو سا صلاح تکاور دی پندو. چھا کہاں طریقو ٹھایا مولانا صاحب آئے مطلب جو چیتا السلام علیکم جی. وعلیکم السلام صاحب. ماکھی ویٹھو کھاواں تو کے بھی صلاح کیا ہاں پر گرم آندرے میں جلن پیدا کندی، پیشاب میں سارو کندی آ کوسی ڈاڈھی گرم سائیں چودا جلن کرے گرمی کرے ماں نہ چھڑی دو ماں جاگو تھا تو جیلا گرم بکانے آنڈرے میں تکلیف کو نہ تھی رے گرم چے مجھلا تھیا. یہ تھا ندی سڑے تا جائزہ نانو تری سڑے تا جائزہ بیو کو سڑے تا جائزہ مرسو شیخ الہند جو پڑھو تے حیران تھی ونجو اور یہ چکر سڑن جائزہ شرک نہ ہے تا ماں بچواں تھو تو بچائیں تھو تو مجھے محبوب کے سڑن جائزہ 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 نا جائز. ہاں قرآن پاک ڈسو، حدیث پاک ڈسو، صحابن جا بول ڈسو، پو تھا کے ہلوں جے خدا گھرو تھکی تو نہ پیارو. اللہ فرمائے تو یا ایھا النبی انا ارسلناک شاہدا ومبشرا ونذیرا وداعیا الی اللہ باذنہ وسراجا منیرا. یا ایھا النبی یا آئے بھی آئے یا ایھا الرسول بلغ ما انزل الیک. آیت یا ایھا النبی لما تحرم ما احل اللہ لک. چوتھی آیت یا ایھا المزمل قم اللیل الا قلیلا نصفہ او انقص منہ قلیلا او زد علیہ ورتل القرآن ترتیلا. پنجی آیت یا ایھا المدثر
مدثر قم فانذر وربك فكبر. چھہی آیت یاسین والقرآن الحکیم. وہ جڑا ہے نا یا پڑھ بھی قرآن میں اشتہارت لکھلات پھاڑ، مسجد میں لکھلات لٹھ ہتھ میں ڈرا ہے. کھلو نہ سمجھو. ماں تو کھا پہ پوچھا تو بھلا جن قرآن پڑھبو تو پڑھ بھی یا نہ. جہاں تک آلہا یا ایوہ النبی یا ایوہ الرسول یا ایوہ المزمل یا ایوہ المدثر یاسین والقرآن الحکیم. چو سبحان اللہ، چو سبحان اللہ، چو سبحان اللہ. امام اعظم امام تو واللہ یاسین مثلک لم یکن. دبئی ماں کتاب ملیو جمع علامہ شرف الدین بوسیری اے امام اعظم جے قصیدن تے شعرن تے تحقیق کیا کہ ڈاکٹر پی ایچ ڈی کیا. ڈاڈو عجیب لکھو تھیں. امام اعظم ساتھو چوئی واللہ یاسین مثلک لم یکن فی العالمین وحق من انباک. محبوبہ مکھے انہیں رب جو قسم کہ تو کہ نبی بنایا ہوا. اے سردار یا یاسین، اے سردار جہانن میں تو جو مثال آجا. چو سبحان اللہ، چو صحابن جو عقیدو دسچان نبیین جی ذات پیارن بھلارن نبیین سگورن جی محبت حبیب سا نہار چارے کمی نہار تو عشق محمدی جو موجود نظر رہی دیوں نہ تو جی. سبحان اللہ. حیات الحیوان الکبرى میں علامہ کمال الدین دمیری رحمت اللہ تعالی علیہ آندوا کہتے ہوئے نبی سونے جی ذات ویٹھا اصحاب کہف جو بیان ہلیو مصطفیٰ کریم جی ذات کے صحابن جو یا رسول اللہ اصحاب کہف جن غار میں پیارا آرامی ہل اگر مہربانی تھے تو انہن کے بے امہاں جی دین جی دعوت دجی. جو سبحان اللہ. نہ سوچیں ڈاجھا تو علامہ کمال الدین دمیری تو لکھی تو نبی سے فرمایو تو ہاؤ ماں منی مالک جی دربار میں دعا تو گھرو. جبریل ہی آئو عرض کرے یا رسول اللہ اوہاں پانجی چادر بچھایو. چادر جے چین کنڈن تے چارئی یار وہایو. جو سبحان اللہ. حضرت ابو بکر، حضرت عمر، حضرت علی، حضرت ابو ذر، حضرت عثمان غنی ان وقت سندن اہلیہ بیمار ہوئی ان دے کرے سفر جے رو نہ ہویو ان دے خدمت میں تیمارداری میں ہو. یہ چارئی وہن جبریل چادر کھائیاں ہوائی جہاز ویندو اصحاب کہف جے غار جے منہ لاہے تو اللہ جے حبیب جے صحابن جو تے پہچان جو چو جبریل غار جے منہ کے کھولو وہ جے کے جوان اندر آرامی ہا وہ باہر نکلی لا الہ الا اللہ محمد رسول اللہ پڑھی مصطفیٰ جا امتی تھی آرامی تھا. انہیں بزرگ لکھو تو وری قیامت جے قریب دار میں وری غار ماں نکری اے مٹھے محمد جے امت کے دین جی دعوت. قرآن کریم یا بیٹھو آہے یا نہ بلا حدیث میں سویلیوں حدیث. امام بخاری جو الادب المفرد کھولو، علامہ ابن سنی جو عمل اليوم اللیلہ کھولو، علامہ نوی جو الاذکار کھولو، یہ سب محدث سگورا حسن حسین جزریہ جو کھولو وہ سب لکھن تھا. تا جے کدیں کہیں شخص جی سفر میں سواری گم تھی ونے. چھا گم تھی ونے؟ مجھے نبی سون تو فرمائے اذن فلتت دابت احدکم بعرض فلات فلیناد اعینونی یا عباد اللہ. سفر میں بیابان میں سواری گم تھی ویا ہانی ان کے سواری جے ملن جو مسالو در پیشا تو سدے چھاچے اعینونی یا عباد اللہ. یا جواب جو ادا
اے اللہ جا بانا مجھے مدد کयो اللہ جے بانن کے چھا سان سڏے یا چھا سان سڏے چو چھا سان سڏے اہڑو میدان جتے کو ماہوں نظر نہ اچے جن نظر نہ ایندو پکھی نظر نہ اچے کاش نہ اچے سڏی دو ته اللہ تعالی ان جیوا ویل ساری ورا ان کے پچائیں صحابی جے پیر کے ننڈ کھڑی وئی پیر سن تھی ویو ॿियो صحابی نہارے سو یہ پیر میں چھا چھو تھی یار پیر کے ننڈ کھڑی وئی تو اذکر احب الناس الیک جيڪو وڌ میں وڌ پیارو تھی ان کے یاد کر تو صحابی چے یا محمد قرآن میں یا حدیث میں یا صحابہ نے زبان تے یا البدایہ والنہایہ کھولو الکامل لابن اسیر کھولو اے محدث وغیرہ معرخ لکھن تھا پیا مزین قبیلے میں صحابیہ مصطفیٰ کریم جو حضرت بلال مزنی رضی اللہ تعالیٰ عنہ ان کے بچہ چن تھا بابا بکری کو ڈکار پہ جیو بیو کھادو کونے کو انہیں بکری جو گوشت کھاؤں جیسا بابا بکری میں گوشت آہے کون نہ بابا کو بکری کو ہے تو ربی گاڑھا ہڈا نظر آیا صحابی یکدم ہڈن کے ڈسندے مدینے جے گھوٹ کے یاد ہو کرے یا محمد علامہ ابن کثیر جن کے غیر مقلد باہمیت ڈیندا ہن ابن تیمیہ جو شاگرد ابن قیم جو جوڑا او تو لکھا البدایہ والنہایہ میں تے انہوں نے بکری کو ہن مل سڈیو جیئں جو رات یا تے نبی سے جو دیدار چو سبحان اللہ وہ بلائیں اگر یہ بھی کچھ کم نہیں ان کا تشریف لانا بڑی بات ہے ان کے قدموں میں رہنے کا مجھ کو ملے مختصر سا ٹھکانا بڑی بات ہے وڈی آواز وہ اشارہ کرے تو یہ سورج پھرے جس کے سجدے کو محراب کعبہ جھکے چاند پر پہنچے جانا حقیقت صحیح ارے چاند قدموں میں لانا بڑی بات ہے محبوب جو خواب میں چیز باقی چھاکر جو سبحان اللہ زیارت تھی سائیں ودا بلال جی سائیں صبح مدینے ون بہراڑی میں رہندا جنگل میں مدینے ون کتھے ون نسو گال ہیں مدینے کے خطے خدا تجھ کو رکھے غریبوں یتیموں کو ٹھہرانے والے حرم کی زمین اور قدم رکھ کے چلنا ارے سرکمو کیا ہے وہ جانے والے جی سائیں سبحان اللہ چاہو راجہ تو سبحان اللہ سائیں کریم علیہ السلام نے صحابی کیر بدعتی بریلوی خدا دے کہہ رکھا دیئے چھو چی تیری چھو صحابی خواب چھوڑ سے صبح جو مدینے آیا حضرت امیر عمر کے محبوب فرماست ونج عمر کے چاہت مجھا تو سا انجام کچا ناہن پکا ہن ہاتھ کھائیں تو آگھر میہ ایندو ڈکر ویندا حضرت حبیب جو صحابی آیو خادم کے جو این عمر کتھے تے اندر گھر رہا چین چیستم مصطفیٰ جو قاصد آیو جاگو تھا کہیں جو صحابی باہر بچھوا خادم اندر آیو حضرت عمر کے جو نیاپو ملیو تو ان جو عقیدو ایہو کون ہو تو نبی معاذ اللہ مٹی تھی مری آہی کون
हुन जो अक़ीदो त वाकई कासिदा वाकई न्यापो आहे वाकई मुंहिंजो हबीब ज़िंदा हुन जो न्यापो हूंदो तकड़ो तकड़ो ॿाहिरि निकिरी आयो पुछे तो बिलाल छा ॻाल्हि आहे ही मूं सॾु कयो या मुहम्मद राति ख़्वाब में महिरबानी थी आहे दीदार थियो आहे मुंहिंजी मुस्तफ़ा करीम तोॾे ही न्यापो ॾिनो आहे अमीर उमर ऐलान करायो आहे माण्हू मदीने जे मस्जिद में गॾु थी विया हबीब पाक जी ज़ात बरकात आशिको अमीर उमर ओ ख़्वाब बयान करे ॿुधायो आहे रे ॿुधो सॼे मदीने जा सहाबी आया केर आया पोइ चवनि हा त साईं बिलाल जो ख़्वाब कीअं सचो हूंदो जंहिं या मुहम्मद चयो आहे इहो त कुफ्र कई इहो त शिरक कई इहो त नाजात कई पर न अमीर उमर बयान कयो मिंबर रसूल ते वेही सहाबन ॿुधी ईमान आंदो आहे साबित थियो त सभिनी जो अक़ीदो आहे त या सां सॾण जाइज़ आहे बल्कि महबूब जे कुर्ब जो रस्तो आहे हो कुर्ब जो रस्तो चओ कुर्ब जो रस्तो आहे इहो सॾे ॾिस त पतो पवई दिलि गॾे ॾिस त पतो पवई इश्क अंदर में अॾे ॾिस त पतो पवई मां चवंदा जेको हबीब खे सॾे थो तंहिंखे नबी गॾे थो उहो इश्क जी इमारत अंदर में अॾे थो महबूब जी ज़ात हुनखे कंहिं बि ॾुख में न छॾे बेटा साहिब रहाए त सही वरी ॿिए दफ़े कोन घुराईंदा पक थकजी पवंदा बेटा और बेनिमाज़ी डट्टा बट्टा न ॾिबा क़ुरान पाक जी आयत बि थी आहे यौम तबियद्दु वुजूहुम व तस्वद्दु वुजूह रब चथो हो ॾींहुं अचे पियो जो हिकिड़नि जा मुंहं कारा हूंदा हिकिड़नि जा मुंहं रोशन बेशक मदीने जे साईं फरमायो त पहिरियों जंहिंजा मुंहं कारा थींदा उहे बेनिमाज़ी हूंदा वॾेरो सॾे जीउ आफीसर सॾे जीउ पुट नंढो सॾे जीउ घर वारी सॾे त काकरो सुकी थो वञे जीउ 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 जुती बि कोन थो पाई अरे मुंहिंजे रब जो सॾु थो थिए हय्या अला सलाह हय्या अलल फलाह हलिया नमाज़ ते हलिया कामयाबी जी ॻाल्हि ते ॿियनि खे जी चवण वारा रब जे सॾ खे जी न चई छाजी मुसलमानी रही बेटा ऐसा मैं तो चाखे वनी छो बेली थी बियन जो वठो कंजक करीम जी जग जो वाली जो सखो दोसो जन जो इश्क अल्लाह सा पाबंदी सां निमाज़ पढ़ पुट खे न्याणीअ खे घरवारी खे अमड़ खे अदीअ खे भाउ खे भेण खे हिकु वाक़फ़कार खे जंहिंखे बि ॾिसी थो पियो बेनिमाज़ी आहे हुनखे प्यार ॾेई मुहबत ॾेई अर्ज़ कर त हली आहे अल्लाह जी निमाज़ पढ़ूं रब करीम जे अॻियां सजदो कयूं बेटा समय तो जे भाई जोगी थिया त पर कल में जी पार पंजन सा पूरो रही आया टी हनटार तदही धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी पाबंदी सां निमाज़ ऐं मुंहं ते छा आहे ॿुॾी वियो न न ठरी वियो अरे म्या दाढ़ीअ ते थियो रही आहे ये मवालो निकितो आहे दाढ़ीअ ते अच्छा सिख बि रखनि था मां चयोमांसि अजब थो लॻे जो सिख खे पंहिंजे गुरु नानक जो शर्म पढ़े ऐं तोखे मिठे मुहम्मद करीम जो न पढ़े हिकिड़ो शख़्स ॾाढ़ी कूड़ाए त कंहिं ॾिसी चइसा भाउ ॾाढ़ी थो कूड़ाई अब अच्छा है खेर है के चलो चलो डी तू माठ कर वे शोर न कर अहिड़ो कमु कंदुसि तव्हांजे जमात खे जो ॿीहर माण्हू मिंट थूकण ते न अचे हा इंशाअल्लाह ताला वेहो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह होशियार से होशियार निंड न ज़िक्र भली कजो पर निंड न कजो ॾाढ़ी वेठो कूड़ाए त कंहिं ॾिसी चयसि त बा ॾाढ़ी पियो कूड़ाई हेॾे ॿुधो चई रीशे खेश में तुराशम दिल कसेरा न में ख़राशम पंहिंजी ॾाढ़ी थो कूड़ियां कंहिंजी दिल त कोन थो फटियां
تو بدھن والے چو عجب جی گال پانجی ڈاڑھی کوڑی تھو بے جی دل نہ تھو پھٹی پر دل مصطفیٰ را میں خراشی مجھے محمد جے دل کے پھٹے رہو اللہ اکبر یا رسول اللہ حق چار یا علی المرتضی زندہ باد حبیب جا عاشقاؤ سنت مصطفیٰ جی تے عمل کیو حبیب پاک دے طریقے عالی بھیڑے نہاڑو نماز میں روزے میں داڑھی میں پٹکے میں دندن میں تہجد میں اشراق میں انہیں سا گڈ پاڑے جی سنبھال اخلاق سہنا غریب جی غمخاری مسکین جی مددگاری حق ناحق جی تمیز رکھو اہڑو سہنو بنجی پر جو پرے کھان جے کو ڏسے سمجھے تے مٹھے محمد جو عاشق بنی رہو یا قرآن پاک میں ذکر تھی حدیث میں ذکر تھی صحابن جی زبان پاک میں ذکر تھی بھلا نماز پڑھندو نا التحیات آہے للہ والصلوات والطیبات ان کھا پو السلام علیکہ ایہا النبی مانا اے نبی تو تے پو یا نبی سلام علیکم کرو فرق جد نماز میں تو پڑھے ہوئے التحیات للہ والصلوات والطیبات انہوں نے کہا پوچھا السلام علیک ای علیک توتے سلام اے نبی وہ نماز میں شرک کا پوچھا غلط رہی کفر ناجائز کم حرام منع ہی تو سویں سالن کھا ساری امت مصطفی پڑھندی آئی جی اتر یا سلام جائز تو باہر بے چو باہر بے جائز ہانے تو چاہتے تو ماں نتھو منیا تو ماں چس ماں بھی توکھے نتھو منیا توکھے جے ماں نتھو منیا تو ماں بھی توکھے نتھو منیا سیدھی گال تھورو تھورو جیرو ہی نہ ویڑھی نہ خدا جا بانو گال کتھاں ہلی فالذین آمنوا پجن ایمان آندو مصطفیٰ تھی وعزروہ اے انہا جی تعظیم کیاؤں وقت شاہ ونصروہ اے حبیب جدین جی مدد کیاؤں آجھا کہو وَاتَّبَعُوا النُّورَ الَّذِي أُنزِلَ مَعَهُ اے انہیں نور جی تابعداری کیوں جو کو مجھے حبیب کریم سا کر نازل کرو اولئک هم المفلحون یہی کامیاب ہے یہی کامیابی مانیندہ ان تے مہربانیاں ایمان حبیب جی تعظیم ادب احترام حبیب جے دین جی مدد حبیب کریم جے سان گڈ آندل قرآن جی تابعداری جہمی پیدا تھی تنجا بیڑائی پار تھی سائیں یہ پڑھی تھکری پہ ہوں دے ہاں نمبر دیوں نا بسم اللہ پڑھو حدیث میں آئے متا بسم اللہ وغیرہ لکھل نہ ظاہر کرے لکھل حدیث میں آئے مسلمان ہو المسلم من سلم المسلمون من لسانی ان سندھی میں لکھا جن جے ہتھ زبان کا بیا مسلمان بچل رہن پوء تواں پان چھو نہ پان میں چھو نہ تھا ٹھو ہانے اسا نہ تھا ٹھو تے پان کیرا ہاں بہرحال چھو نہ تھا ٹھو ڈاکٹر خالد محمود تواں مسلمان مسلمان کے کافر نہ چوي پر اج یا علی چوڻ کے کافر سري وجے ٿو یہ سوال ان کھان کयो جو یا علی کے کفر چوي یہ سوال ان کھان کयो مسلمان مسلمان کھان نہ ایزاجے پر وہ تڑے جے مسلمان اللہ رسول جا حق ضائع نہ کرے
پر जेकॾहिं को अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी बेअदबी करे चवे त ख़ुदा कूड़ हणी सघे थो या माज़ अल्लाह नबी किरी पियो सां खणी वरितो त हुन सां वेड़ थींदी। बिल्कुलु देवबंद चवनि था असां सां अहले सुन्नत वारा मुनाज़रो कंदा कबूल आहे जॾहिं कनि कबूल चओ सुभान अल्लाह जॾहिं कनि कबूल सुभान अल्लाह जॾहिं कनि कबूल। क्या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईद की नमाज 6 तकबीरों से पढ़ी है? ये किसी हदीस में है? असीं पढ़ूं था त असांखे दलील आहे तॾहिं त पढ़ूं था। तव्हां ॿुधायो त हुज़ूर से न पढ़ी आहे तव्हां दलील ॾियो। असां वटि दलील आहिनि, हिकु न ॿ न कई दलील आहिनि। इहा चिठी अल हदीस वारनि जी आहे। क्या रसूल लिखियो कोन अथव? बहरहाल क्या रसूलुल्लाह ने कभी 20 तरावी पढ़ी है? बिल्कुल हदीस में है हुजूर पढ़ी आहे। हींअर मके में मूं किताब आंदो आहे तस्हीह हदीस तरावीह 20 रकात। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सही वरी इहो ॿुधायो मके पाक मां हिकिड़ो किताब छपियो आहे मिलियो आहे सही हदीस आहे त मुस्तफ़ा करीम 20 रकातूं तरावीह पढ़ी। अब्द रसूल नालो सही न आहे? अब्द रसूल नालो रखिजे या न? सही आहे, भली रखिजे, 1000 भेरा रखिजे। अब्द ॿुधो, अब्द सुहिणे हबीब करीम जे ज़ात आबरकात जे प्यारनि सहाबनि मुस्तफ़ा करीम खे शान बयान कंदे पाण खे हुजूर जो अब्द सॼो आहे। हज़रत उमर सफ़र खां मोटियो, सहाबनि पुछियो तो छा पे कयो? कि कुंत अब्दहू व खातमहू। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह या अली मदद चवण शिरक आहे या न? कॾहिं बि शिरक कोन्हे। चंदो वठण शिरक न आहे त पोइ अली खे या सां चवण छो शिरक आहे? छा क़ुरान खे चुमण जाइज़ आहे? घरवारी खे चुमंदो आहे उते त ख़ैर सां सुहारी बि टिड़ी वेंदी अथई। छा हिंदुनि खे मस्जिद में क़ुरान खे छुहण जाइज़ आहे? न, हिंदू खे जाइज़ न आहे। अगर न ला यमस्सहु इल्लल मुत्तहरून। त अहिड़े नमूने त दरगाह न्यास साईं जे शहदादकोट दरगाह ते केतिरा हिंदू सुबुह जो घणा शहदादकोट में हिंदू रहनि था, ईंदा आहिनि ऐं सीने ते क़ुर रखनि था। अगरि हा जेकॾहिं इहो जाइज़ आहे त कीअं? न, हिंदूअ खे क़ुर पाक हथ लॻाइण जाइज़। जेकॾहिं मुस्लमान खे हिंदूअ खे क़ुर खणी ॾिसे ऐं उहो सीने वग़ैरह रखे थो त हिंदूअ खे झलणो खपे। तूं असांजो क़ुर शरीफ़ न कर। ला यमस्सहु इल्लल मुत्तहरून। क़ुर जी आयत साईं ॿुधाई ला यमस्सहु इल्लल मुत्तहरून। जीअं त अगरि असां जेके ॾिनियूं अथऊं ख़ासि न आहिनि त जेके ॾिनियूं अथऊं न छा कयूं? मोहतरम मौलाना साहब क्या बगैर वजू के आजान देना जायज है या नाजायज? बांग ॾियण मन कान्हे पर आदत न बनाए। छो त आदत बनाइण सां उन शहर में बेबरकती थींदी। ज़ोहर की नमाज बेपरी नमाज 4 रकात सुन्नत मोक़दा के बगैर पेश इमाम इमामत करा सकता है? जेकॾहिं ॿियो न आहे त पोइ कराए, जे आहे त उहो कराए। मेहरबानी करके कुरान हदीस से जवाब इनायत फरमाए। सुभान अल्लाह। 4 रकात सुन्नत क़ुर में ॾेखार आहे किथे? सुन्नत त पंहिंजी 3 रकातूं फर्ज़ त ॾेखार किथे आहे? 3 वितर में कोन्हे क़ुर में। साईं फर्ज़ छॾियो, सुन्नत वितर पोइ ते रखो। फर्ज़ ॾिसो 3 रकातूं किथे लिखियल आहे क़ुर में? माण्हुनि खे बेवकूफ़ कंदा आहिनि। हीअ शइ क़ुर में ॾेखार, हीअ शइ क़ुर चओ त क़ुर में 3 फर्ज़ ॾेखार। तव्हां चओ क़ुर में तूं ॾेखार तूं पंहिंजे बाबे जो पुटु आहीं। हा कुछ यादि कयो। साईं हाजी साहब लुंड खे मोरे में मोचड़ा लॻा हा, उहो अहवाल ॾींदा। मूंखे ख़बर न आहे, मां कूड़ न। साईं ख़बर न हूंदी। साईं पर जॾहिं लॻंदा हूंदा त साईं त कोन हूंदो न हुते। कब्रस्तान खे चुमी कब्रुनि खे चुमी ॾियणु शिरक आहे या न? अदब आहे त मां परे बीहे,
پر जेको चुमे थो त शिरक न आहे शिरक जी तारीफ़ ई तव्हां न सम्झायो शिरक छा खे चइबो आहे जो अल्लाह वांगुरु ॿिए खे इबादत जो हक़दार सम्झे शिरक हिनखे चइबो आहे जेको रोज़गार जी नियत करे घरां निकिरे रस्ते ते एक्सीडेंट थिए उहो शहीद आहे या न उनखे अल्लाह शहीद जो दर्जो ॾींदो हदीस में आहे त शुरूअ में रफ़े देन करियो ऐं रुकुअ में बि करियो ऐं रुकुअ खां बाद में बि ऐं पोइ बि मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि हिकिड़े में आहे त रफ़ल यदैन कयो ॿियनि में आहे त न असांजी तहक़ीक़ जेका आहे इहा आहे त पहिरियों अमल हो करण जो पोइ हुज़ूर उहो छॾे ॾिनो महबूब जो आख़िरी अमल आहे रफ़ल यदैन न करणु रहमतुल्लाह अलैहि सां गॾु ॿिया सहाबी बि आहिनि उन्हनि जो ॿियो तहक़ीक़ आहे त पहिरीं रफ़ल यदैन थिए पोइ बसि जीअं त अगरि रसूल इल्म ग़ैब आहे महिरबानी करे हेठि आयत जो तर्जुमो ॿुधाईंदा त महिरबानी थींदी पढ़ो पढ़ो आयत लिखी न अथई बसि ॿारो लिखियो अथई 10 सी 12 सूरह तौबा आयत पढ़े त ॾिसांसि न यादि रखो क़ुर पाक जी माना पंहिंजी तरफ़ां न घड़बी आहे क़ुर पाक जूं आयतूं सभिनी ते गौर कबो हिकिड़ियूं आयतूं आहिनि जन में गैर जे लाइ इल्म ग़ैब जी नफ़ी आहे हिकिड़ियूं आयतूं आहिनि जन में गैर जे लाइ इल्म ग़ैब जो सबूत आहे सबूत बि आहे नफ़ी बि आहे पोइ तहक़ीक़ ततबीक कहिड़ी आहे त अल्लाह जी ॼाणाण खां सवा कंहिंखे बि इल्म कोन्हे अल्लाह जी अता सां नबीअ खे बि आहे पर नबी करीम जे अदना ग़ुलामनि खे बि आहे बेशक अगरि अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले ते नज़र न्याज़ जाइज़ आहे त हिते आयत जो तर्जुमो ॿुधाईंदा आयत नथो लिखे बेवकूफ़ चइबो न बाबा आयत लिखे त सही न अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह ख़ैर कंदो बहरहाल इहो जेका सो आयत वग़ैरह कोन लिखी अथई अब सम्झो था न चिठियूं ॾिसो नज़र न्याज़ सही असल छा आहे त क़ुर पाक में अल्लाह ताला नज़र जो लफ़्ज़ आंदो आहे सैयदह बीबी मरियम सगोरी जो बयान आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो बयान आहे हज़रत बीबी मरियम जे अमर जो बयान आहे इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररन मौला मां बास थी बासां त जेको मुंहिंजे पेट में आहे सो मां तुंहिंजे पाक बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत हवाले कंदसि नज़र जो लफ़्ज़ क़ुर पाक में आयो आहे पर असल छा त नज़र माना बास में ॾिसबो त हिन जी नीयत छा आहे ये नीयत इहा आहे त ही मां कयां थो रब्बुल आलमीन जे लाइ उन जो दर्जो सवाब मुंहिंजे फलाणे बुज़ुर्ग या फलाणे मुर्शिद या फलाणे उस्ताद खे मिले त इहो जाइज़ आहे इहो हराम कोन्हे बसि उहो करण वारे खां पुछो त छो थो करे असीं था चऊं त टई यारत छा पर मुस्तफ़ा जा सभु सहाबी इज़त जा हक़दार आहिनि सभु तज़ीम जा लाइक़ आहिनि मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे त अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तख़िज़ूहुम गरज़म मिन बादी ख़ुदा खां डिजो मुंहिंजे सहाबनि जे मुतालिक़ उन्हनि खे पंहिंजे गंदगाह जो निशान न बनायो जंहिं उन्हनि सां मुहबत रखी त मूं सां रखी जंहिं उन्हनि सां बुग़्ज़ रखियो त मूं सां रखियो जंहिं उन्हनि खे ईज़ायो त मूंखे ईज़ायो जंहिं मूंखे ईज़ायो त अल्लाह खे ईज़ायो पलां थो वठे मोली पाण मुंहिंजे किताब जो ऐलान कई मां वरी हुन जे किताब जो ऐलान कयां साईं जो किताब आहे पुकायो या रसूल अल्लाह जंहिंमें या सां मदीने वारे खे सॾण जा मौलाना साहब दलील ॾिना आहिनि अल्लाह ताला उनखे तौफ़ीक़ ॾे ताक़त ॾे शौक़ ॾे वठो किताब पंहिंजे घरनि में रखो पंहिंजे बच्चनि खे ॾियो त पढ़नि फिल्मूं ॿियूं ॾिसी माण्हू होश खां निकिरी विया आहिनि ख़ुदा जे हबीब खे राज़ी